मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 7 बरकी मैदान ऐं बरकी मैदान जी शिद्दत इलेक्ट्रिक फील्ड एंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनौला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बरकी मैदान ऐं बरकी मैदान जी शिद्दत यानी इलेक्ट्रिक फील्ड एंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। हिन टॉपिक खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन इलेक्ट्रिक फील्ड एंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। चवे थो त बरकी मैदान ऐं बरकी मैदान जी शिद्दत जी वज़ाहत करणु। ऐं ॿी पॉइंट में चवे थो डिस्क्राइब हाउ इलेक्ट्रिक फील्ड्स आर प्रोड्यूस्ड बाय पॉइंट चार्जिस। चवे थो त उहा वज़ाहत करणु त कीअं नुक़्ती चार्जूं बरकी मैदान पैदा कनि थियूं। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो स्टडिंग इलेक्ट्रिक फील्ड एंड इट्स इंटेंसिटी हेल्प्स अस अंडरस्टैंड हाउ चार्जेस अफेक्ट each other from a distance without touching. It is important for explaining electric forces, fields around objects and how charges work in circuits. चवे थो त बरकी मैदान ऐं उन जी शिद्दत पढ़ण सां असां सम्झी सघूं था त चार्जूं बग़ैर छुअण जे कीअं हिक ॿिए ते असर कनि थियूं। ही बरकी क़ुवतुनि, कंडक्टरनि जे चौधारी मैदान ऐं सर्किटनि में चार्जिन जी हरकत खे सम्झण लाइ अहम आहे। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक जी तरफ़ हलूं था। पहिरियों असीं सम्झंदासीं त इलेक्ट्रिक फील्ड छा आहे। इलेक्ट्रिक फील्ड खे सम्झण खां पहिरीं असां हिकु एग्ज़ाम्पल जी तरफ़ हलंदासीं प्यारा ॿारो। जीअं त तव्हां ॾिसी सघो था त ही ॿ असां वटि मैग्नेट्स आहिनि यानी चकमक आहिनि। प्यारा ॿारो, जीअं त असां वटि ॿ चकमक आहिनि, हिकु ही आहे ऐं ॿियो ही आहे, ऐं इन जा ॿ हिसा थींदा आहिनि। हिकु हिसो हूंदो आहे असांजो साउथ पोल ऐं ॿियो हिसो हूंदो आहे असांजो नॉर्थ पोल। उन खां बाद में तव्हां ॾिसो त हिननि जा कलर्स बि अलॻि अलॻि आहिनि। नॉर्थ खे रेड कलर ॾिनो वियो आहे ऐं साउथ खे ब्लू कलर ॾिनो वियो आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि ही जेको मैग्नेट आहे इन खे असां जेको आहे हिकिड़ी जॻह ते रखियो आहे ऐं उन खां पोइ ही असां वटि हिकिड़ो ॿियो मैग्नेट आहे जंहिंखे असां ॿी जॻह ते रखियो आहे। हाणे असां छा था कयूं प्यारा ॿारो, त हिन मैग्नेट खे असां हिन मैग्नेट जे वेझो खणी वेंदासीं। जॾहिं वेझो खणी वेंदासीं त छा थींदो त ही जेको सुकून वारी हालत में मैग्नेट आहे इहो हिन खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कंदो। ठीकु आहे, यानी नॉर्थ पोल जेको आहे उहो साउथ पोल खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट कंदो ऐं उन खां बाद में उहे ॿई चकमक पाण में गॾिजी वेंदा। सभ खां पहिरीं असीं इहा ॻाल्हि सम्झंदासीं त ही जेको चकमक आहे यानी नॉर्थ पोल वारो हिसो आहे उहो साउथ पोल खे परे खां जेको आहे पंहिंजे तरफ़ कीअं छिकियो। सो प्यारा ॿारो, बेसिकली जेकॾहिं असां हिन खे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त हिकिड़ी इनविजिबल एरिया आहे जंहिंजे अंदरि हिन चकमक जी जेका ताक़त आहे या चकमक जी छिकण जी जेका सघ आहे उहा मौजूदु आहे। हाणे उनखे असां कुझु हिन तरीक़े सां शो कंदा आहियूं। ठीकु आहे, त चकमक जे अंदरि जेको आहे त हिकु क़िस्म जी हीअ एरिया आहे। उहा एरिया, उन एरिया जे अंदरि जेको आहे चकमक पंहिंजो फोर्स लॻाए थो। जॾहिं का बि शइ मेटल वारी या जेको आहे त अहिड़ी का शइ जंहिंखे चकमक अट्रैक्ट करे सघे, जेकॾहिं उहो ऑब्जेक्ट, उहो जिस्म हिन चकमक जी उन एरिया जे अंदरि, उन फील्ड जे अंदरि अची थो वञे त ऑटोमेटिक जेको आहे उहो चकमक उन ऑब्जेक्ट खे जेको आहे पंहिंजे तरफ़ छिके थो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हाणे चार्जिस जे तरफ़ वेंदासीं त असां वटि ॿ जेको आहे त हिकु जहिड़ियूं चार्जिस मौजूदु आहिनि। ठीकु आहे, हीअ असां वटि जेको आहे त ॿ पॉज़िटिव चार्जिस आहिनि ऐं उन पॉज़िटिव चार्जिस जे बि अराउंड हिकिड़े क़िस्म जी फील्ड हूंदी आहे, हिकिड़ी उन जी हद हूंदी आहे। उन हद जे अंदरि उहा चार्ज पंहिंजो असरु रखंदी आहे। त जेकॾहिं का ॿी चार्ज उन चार्ज जे उन हद जे अंदरि ईंदी, उन फील्ड जे अंदरि ईंदी, त उहा उन चार्ज खे अट्रैक्ट कंदी, या जेकॾहिं हिकु जहिड़ियूं चार्जिस आहिनि त उहे हिक ॿिए खे उन फील्ड जे अंदरि जेको आहे त रिपेल कंदियूं। तो प्यारा ॿारो, हिन चार्ज वारी जेका फील्ड थींदी आहे उनखे असां चवंदा आहियूं इलेक्ट्रिक फील्ड। पर जेकॾहिं असां मैग्नेट जी ॻाल्हि कंदासीं त जेकॾहिं मैग्नेट जी फील्ड जी असां ॻाल्हि कयूं त मैग्नेट में जेका फील्ड थींदी आहे त असां उनखे वरी मैग्नेटिक फील्ड चवंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां जेको आहे त इलेक्ट्रिक फील्ड जी तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त उन जे लाइ चयो वञे थो इफ अ चार्ज इज ब्रॉट
in an electric field it will experience a force. चवे थो त जेकॾहिं कंहिं चार्ज खे बरक़ी मैदान में आंदो वञे त उहा हिकु कुवत महसूस कंदी। त जेकॾहिं असां वटि हिकु हीअ चार्ज आहे ऐं उन खां पोइ हीअ ॿी चार्ज असां हिन चार्ज जे वेझो आणींदासीं, यानी हिन फील्ड जे अंदरि असां हिन ॿी चार्ज खे आणींदासीं त छा कंदी, उहा जेका ॿी चार्ज आहे उहा हिन चार्ज जे वेझो अचण सां पाण ते हिकिड़ो फोर्स महसूस कंदी, हिकिड़ी कुवत महसूस कंदी जेका हिन चार्ज खे जेको आहे त पाण खां धिकींदी परे। पर जेकॾहिं इन जी जॻह ते ऑपोज़िट चार्ज हुजे त जीअं असां उन एरिया खे जेको आहे टच कंदासीं या उन एरिया जे अंदरि दाख़िल थींदासीं त उहो फोर्स जेको आहे ऑटोमेटिक उन चार्ज खे पंहिंजे तरफ़ छिकींदो। हाणे अगरि जेकॾहिं असां हिन फोर्स जी ॻाल्हि कयूं त ही फोर्स जेको आहे त उहो कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थो। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो त हुनजे लाइ चए थो त डिस्टेंस बिटवीन द चार्जिस। चवे थो त फोर्स जेको आहे उहो ॿिनि चार्जिस जे डिस्टेंस ते डिपेंड करे थो। प्रीवियस लेक्चर में ऑलरेडी असां डिस्कस करे आयासीं कूलम्स लॉ में त फोर्स जेको आहे उहो इनवर्सली प्रोपोर्शन कंहिंसां आहे रेडियस जे स्क्वायर सां। ठीकु आहे, त जेकॾहिं असां ॿिनि चार्जिस जे विच में रेडियस वधाईंदासीं, डिस्टेंस वधाईंदासीं त फोर्स जेको अट्रैक्शन हूंदो, अट्रैक्शन वारो फोर्स हूंदो या रिपल्शन वारो फोर्स हूंदो ॿिनि चार्जिस जे विच में, उहो जेको आहे त घटिबो। अगरि जेकॾहिं असां डिस्टेंस घटाईंदासीं त उहो फोर्स जेको आहे त वधी वेंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में ॿी कहिड़ी शइ ते डिपेंड करे थो उहो फोर्स, चए थो त मैग्नीट्यूड ऑफ द चार्जिस, यानी जेकॾहिं चार्ज जो मिक़दार वधीक आहे त फोर्स वधीक लॻंदो, अगरि जेकॾहिं चार्ज जो मिक़दार घटि आहे त फोर्स घटि लॻंदो। त कूलम्स लॉ में बि असां इहा ई शइ डिस्कस कईसीं त इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स आहे उहो जेको आहे त डायरेक्ट प्रोपोर्शन कंहिंसां आहे मैग्नीट्यूड ऑफ द चार्जिस सां, ऐं इनवर्सली प्रोपोर्शन आहे कंहिंसां डिस्टेंस बिटवीन देम। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था हाणे इलेक्ट्रिक फील्ड जी डेफिनेशन जे तरफ़। त प्रॉपर डेफिनेशन जेका इलेक्ट्रिक फील्ड जी आहे उहा कहिड़ी आहे? इन जे लाइ चवे थो इलेक्ट्रिक फील्ड इज़ अ रीजन अराउंड अ चार्ज इन विच इट एक्सर्ट्स इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑन एन अदर चार्ज। चए थो त बरक़ी मैदान हिकु अहिड़ो इलाइक़ो आहे जेको कंहिं चार्ज जे चौधारी हूंदो आहे, जिते उहो ॿी चार्ज ते बरक़ी कुवत लागू करे थो। जीअं त असां डिस्कस करे आयासीं प्यारा ॿारो त जेका इलेक्ट्रिक फील्ड आहे त उहा छा आहे, उहा हिकिड़े क़िस्म जो रीजन आहे। ठीकु आहे, हिकिड़े क़िस्म जी हद आहे। उन हद जे अंदरि जेकॾहिं असां ॿी चार्ज खे दाख़िल कंदासीं त उन चार्ज जो असरु जेको आहे उन ॿी चार्ज ते थींदो ऐं फोर्स उन चार्ज ते लॻंदो। जेकॾहिं असां वटि पॉज़िटिव चार्ज आहे ऐं उन जे भर में जेकॾहिं असां पॉज़िटिव चार्ज खणी था अचूं त उन ते जेको आहे त उहो धिकण वारो फोर्स लॻंदो, रिपेल थियण वारो फोर्स लॻंदो। अगरि जेकॾहिं असां उन जे वेझो हिकिड़ी नेगेटिव चार्ज खणी था अचूं, यानी ऑपोज़िट चार्ज था खणी अचूं, त उन ते वरी अट्रैक्शन वारो यानी छिकण वारो फोर्स लॻंदो, कुवत लॻंदी। हा, अगरि जेकॾहिं उन एरिया खां असां ॿी चार्ज जेका आहे त उहा परे करे रखी आहे त पोइ छा थींदो त ॿिन्ही चार्जिस ते कंहिं बि क़िस्म जो को फोर्स न लॻंदो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिन चार्ज जी एरिया जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त उहा बि उन चार्ज जी हिकिड़ी मख़सूस एरिया थींदी आहे। ईअं न आहे त उन जी जेका एरिया उहा जेको आहे इंफिनिटी ताईं आहे, न, उहा हिकिड़ी मख़सूस जेको आहे एरिया हूंदी। अगरि जेकॾहिं उन एरिया जे अंदरि ॿी का चार्ज दाख़िल थिए थी तॾहिं उन ॿी चार्ज ते उन पहिरीं चार्ज जो फोर्स असरु करे सघे थो, अदरवाइज़ जेको आहे त उन पहिरीं चार्ज जो ॿी चार्ज ते फोर्स असरु न कंदो। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं हाणे असां इलेक्ट्रिक फील्ड जी ॻाल्हि कयूं त इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा वेक्टर क्वांटिटी आहे, यानी हिन खे डायरेक्शन हूंदी आहे। उन खां बाद में चवे थो त कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड गिवन बाय, सभ खां पहिरियों जेको कॉन्सेप्ट असांखे इलेक्ट्रिक फील्ड जे बारे में ॾिनो हुयो उहो ॾिनो असांखे वरी जेको आहे त माइकल फराडे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हींअर वरी असां हलूं था इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी जी तरफ़। सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी छा हूंदी आहे, जंहिंखे असां बरक़ी मैदान जी शिदत चऊं था। इनखे सम्झण लाइ असां पहिरीं जेको आहे त हिकु मिसाल खणंदासीं। मिसाल जे तौर ते असां वटि हिकु जेको आहे त चार्ज आहे ऐं हीअ उन जी जेको आहे त हिकिड़ी हद आहे, हिकिड़ी लिमिट आहे, या उन जी हिकिड़ो रीजन आहे जंहिंजे अंदरि उन चार्ज जो असरु असां महसूसु करे सघूं था। हाणे असां छा था कयूं, मिसाल जे तौर ते हिकिड़ी ॿी चार्ज खईंसीं या पॉइंट चार्ज खईंसीं। हाणे उहा पॉइंट चार्ज असां जेको आहे त हिन मथा सिरे ते जातां हिन जो बॉर्डर आहे जेको आहे त पहिरीं चार्ज जो, उन बॉर्डर वारी लाइन ते असां हिन चार्ज खे रखियोसीं। हाणे जॾहिं असां हिन चार्ज खे यानी पॉइंट चार्ज खे जॾहिं हिन चार्ज जे बॉर्डर वारे पॉइंट ते रखियोसीं त हिन पॉइंट चार्ज ते हिन चार्ज जो जेको असरु आहे उहो ज़रूरु थींदो।
यानी रिपल्शन वारो फोर्स जेको आहे त हिन ते लॻंदो, पर उहो फोर्स घटि लॻंदो। अगरि जेकॾहिं इन ई चार्ज खे असां हिन चार्ज जे वेझो खणी वेंदासीं, यानी सेंटर जे तरफ़ खणी वेंदासीं, त हिन चार्ज ते जेको रिपल्शन वारो फोर्स आहे प्यारा ॿारो, उहो वधीक लॻंदो। जेतिरो असां हिन पॉइंट चार्ज खे हिन चार्ज जे वेझो खणी ईंदासीं, ओतिरो फोर्स वधीक लॻंदो वेंदो, ओतिरी शिद्दत सां फोर्स लॻंदो वेंदो। ठीकु आहे। हाणे इन में असां जेकॾहिं ॾिसूं त इन जो मतिलबु छा थियो त हिन चार्ज जी जेका कुवत आहे उहा जेकॾहिं असां कंहिं ॿी चार्ज खे हिन जे वेझो खणी ईंदासीं त हिन जी जेका कुवत आहे चार्ज जे रिपल्शन वारी, उहा वधंदी वेंदी। ठीकु आहे। हाणे इहा जेका कुवत आहे प्यारा ॿारो, इन खे असीं चऊं था इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। अगरि जेकॾहिं इन जी असां डेफिनेशन जे तरफ़ हलूं त उन जे लाइ चवे थो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी इज़ द स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड एट अ पॉइंट। It tells us how strong the field is and in which direction a positive charge would move. चवे थो त बरकी मैदान जी शिद्दत कंहिं नुक़्ते ते बरकी मैदान जी ताक़त खे चइबो आहे। उहा ॿुधाए थी त मुस्बत चार्ज ते केतिरी ऐं कहिड़े तरफ़ कुवत लागू थींदी। ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु छा थियो त जेकॾहिं असां हिन चार्ज खे हिन पॉइंट ते रखूं था त हिते हिन चार्ज जी जेका कुवत आहे उहा घटि थी लॻे, पर जेकॾहिं इन ई चार्ज खे असां हिन जे वेझो खणी आयासीं त हिते हिन चार्ज जी जेका कुवत आहे उहा वधीक थी लॻे हिन पॉइंट ते। ठीकु आहे। पर जेकॾहिं असां हिन फील्ड जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हर पॉइंट ते फील्ड असांजी मौजूदु आहे, पर हिन पॉइंट ते जेका इलेक्ट्रिक फील्ड आहे उहा घटि आहे ऐं हिन पॉइंट ते इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा ज़्यादा आहे। हाणे हिते हिन पॉइंट ते जेका इलेक्ट्रिक फील्ड ज़्यादा आहे त इन जो मतिलबु छा थियो त हिते जेका कुवत आहे हिन चार्ज जी उहा वधीक थी लॻे हिन पॉइंट चार्ज ते, ऐं हिते बि असांजी इलेक्ट्रिक फील्ड मौजूदु आहे, पर हिते जेका हिन चार्ज जी कुवत आहे हिन पॉइंट ते हिते घटि थी लॻे। ठीकु आहे। तॾहिं हिते चवे थो त बरकी मैदान जी शिद्दत कंहिं नुक़्ते ते बरकी मैदान जी ताक़त खे चइबो आहे। यानी कंहिं पॉइंट ते जेकॾहिं असां का चार्ज रखी आहे ऐं उन पॉइंट ते जेकॾहिं ॿी चार्ज जो उन पॉइंट ते को फोर्स लॻे थो त इन खे असां छा चवंदासीं, उन खे असां चवंदासीं इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी, या असां चवंदासीं उन चार्ज जी जेको आहे त इलेक्ट्रिक इंटेंसिटी। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, हाणे इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी खे असां जेको आहे त ई सां डिनोट कंदा आहियूं। अगरि हिन जे असां फार्मूले जी ॻाल्हि कयूं त फार्मूलो जेको हिन जो ठहंदो उहो ठहंदो आहे फोर्स पर यूनिट चार्ज। ठीकु आहे। या अक्सर जेको आहे त सिंपली डेफिनेशन असां ईअं बि लिखंदा आहियूं, फोर्स पर यूनिट चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं हाणे हिन जे असां यूनिट जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त यूनिट हिन जो छा थींदो, फोर्स जो जेको यूनिट आहे उहा आहे न्यूटन, ऐं चार्ज जो जेको यूनिट आहे उहा आहे कूलम, यानी न्यूटन अपॉन कूलम, या न्यूटन कूलम इनवर्स बि असां हिनखे चई सघूं था। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी जेका आहे प्यारा ॿारो, उहा बि वेक्टर क्वांटिटी आहे। इलेक्ट्रिक फील्ड बि वेक्टर क्वांटिटी आहे ऐं इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी बि वेक्टर क्वांटिटी आहे। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था वरी जेको आहे त लास्ट पॉइंट जी तरफ़, जेका आहे इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स, यानी बरकी मैदान जूं लकीरूं, यानी बरकी मैदान जूं लकीरूं। इन खे सम्झण खां पहिरीं असां जेको आहे त हिकु ॿ डायग्राम सम्झण जी कोशिशि कंदासीं। मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो, ही असां वटि जेको आहे त हिकिड़ी टेस्ट चार्ज आहे। हाणे टेस्ट चार्ज आहे, इन में तव्हां ॾिसो त ही इन में जेको आहे त कुझु लाइन्स मौजूदु आहिनि। ही जेके लाइन्स आहिनि प्यारा ॿारो, इहे असांजूं इमेजिनरी लाइन हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। रियल में जेके लाइन्स असां वटि मौजूदु न हूंदियूं आहिनि, कंहिं बि चार्ज खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव या कोई बि तव्हां एक्सपेरिमेंट कंदव त कंहिं बि चार्ज में जेको आहे त ही लाइन्स मौजूदु न हूंदियूं आहिनि। अगरि जेकॾहिं हिन जी असां ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हीअ जेका इलेक्ट्रिक फील्ड आहे हिन चार्ज जी, उहा उन जो तरफ़ कहिड़ो हूंदो आहे। ठीकु आहे। जीअं त असां ऑलरेडी पढ़ी आयासीं त इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा असांजी वेक्टर क्वांटिटी आहे, ऐं वेक्टर क्वांटिटी कंहिंखे चवंदा आहियूं, जंहिं शइ खे तरफ़ हुजे। ठीकु आहे। त हाणे हिन जो जेको तरफ़ आहे उहो कहिड़ो हूंदो आहे। हाणे इन जो जेको तरफ़ हूंदो आहे प्यारा ॿारो, उहो हूंदो आहे असांजो आउटवर्ड। ठीकु आहे। यानी हिन जूं जेके इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आहिनि, उहे उन जी जेका डायरेक्शन आहे उहा आउटवर्ड आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां नेगेटिव चार्ज जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त नेगेटिव चार्ज जूं जेके इलेक्ट्रिक लाइन्स आहिनि, उन जी जेका डायरेक्शन आहे उहा आहे वरी इनवर्ड। हमेशह पॉजिटिव चार्ज जी जेका इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स हूंदियूं, उन जी जेका डायरेक्शन हूंदी उहा आउटवर्ड हूंदी, ऐं नेगेटिव चार्ज जी जेके इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स हूंदियूं प्यारा ॿारो, उन जी जेका डायरेक्शन हूंदी उहा इनवर्ड हूंदी। हाणे इन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त इन जे लाइ चवे थो द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी
in an electric field can be represented by drawing line. चवे थो त बरकी मैदान जी शिदत जे रुख खे बरकी मैदान में लकीरूं ठाहे ज़ाहिर करे सघिजे थो। पर ही जेके लकीरूं आहिनि प्यारा ॿारो इहे इमेजिनरी आहिनि, ठीकु आहे, रियल न आहिनि। उन खां पोइ चवे थो दीज लाइन्स वर इंट्रोड्यूस्ड बाय माइकल फेराडे। ही बि जेके लाइन्स आहिनि प्यारा ॿारो उहे असांखे माइकल फेराडे जेको आहे त इंट्रोड्यूस करायूं हुयूं। उन खां बाद में चवे थो त एरो हेड इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ फोर्स। चवे थो ही जेके एरो हेड्स आहिनि प्यारा ॿारो इहे कंहिंखे रिप्रेज़ेंट था करनि, इहे डायरेक्शन ऑफ फोर्स खे। त यानी जेकॾहिं असां वटि पॉज़िटिव चार्ज आहे त उन जी डायरेक्शन ऑफ फोर्स कहिड़ी हूंदी, आउटवर्ड। जेका नेगेटिव आहे त इनवर्ड। उन खां बाद में ॿी पॉइंट में चवे थो फील्ड लाइन्स ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉज़िटिव टू नेगेटिव चार्ज। चवे थो फील्ड लाइन्स जी जेका हमेशह डायरेक्शन हूंदी उहा कहिड़ी हूंदी, पॉज़िटिव टू नेगेटिव चार्ज, ठीकु आहे। उन खां बाद में लास्ट पॉइंट में चवे थो spacing between the field lines shows the strength of electric field। चवे थो त ॿिनि लाइन्स जे विच में जेका स्पेस आहे उहा उन चार्ज जी जेको आहे त स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड खे शो थी करे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि ही ॿ लाइन्स आहिनि प्यारा ॿारो, जेकॾहिं इहे असां हिन पॉइंट ते ॾिसंदासीं त हिन ॿिन्ही जे विच में जेका स्पेस आहे उहा वधीक आहे। यानी जेकॾहिं हिते स्पेस वधीक आहे त इन जो मतिलबु छा थियो त हिते इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी जेका आहे उहा घटि आहे। पर जेकॾहिं असां थोरो हिन चार्ज जे वेझो ईंदासीं त हिते ही पाण में कुझु क्लोज थी थियनि ऐं हिन पॉइंट ते जेका इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी आहे उहा वधीक आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां पॉज़िटिव चार्ज में ॾिसंदासीं त हिन पॉइंट ते हिन जे विच में स्पेस वधीक आहे, त माना इन जो मतिलबु छा थियो त इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी हिते घटि आहे। पर जेकॾहिं हिन चार्ज जे वेझो ईंदासीं त ही ॿ लाइन्स जेके आहिनि उहे पाण में क्लोज थियूं थियनि ऐं हिन पॉइंट ते जेका आहे त उहा इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी वधीक आहे। तॾहिं चवे थो त स्पेसिंग बिटवीन फील्ड लाइन्स शोज स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड। ठीकु आहे प्यारा ॿारो। त प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेको मौज़ू आहे उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।